जय बाबा गुजरीवाला, जय बाबा गेलाराम। स्टोरी 7। संत बाबा हरदास राम गोदड़ीवाले जन जो अलौकिक जीवन। सिंधी ट्रांसलेशन भाग ॿियों। प्राइमरी स्कूल में पढ़ंदे बाबा जन ने हिकु दफ़ो पंहिंजी ॾाॾी जन खां पंहिंजे शिक्षक जन जी शिकायत कई। शिक्षक ने उन्हनि खे शिकायत करण जी कड़ी सज़ा ॾिनी। पूरो ॾींहुं उहे नंगे पांव बीह करे सज़ा भोगंदा रहिया। पंहिंजे ग़लती मने उहा सज़ा खे उन्हनि मन सां स्वीकार कयो। इहो स्वीकार करण भी इहे हुयो त पूरे जीवन में जेको भी सुठो ग़लति सुख दुख मिलियो उन्हनि खे बाबा जन ने खिलंदे स्वीकार कयो। बाबा जन खे कॾहिं भी कंहिंसां कोई शिकायत न रही। इहो ही बाबा जन जो प्रकाश में जीवन ठही वियो। स्कूल में बाबा जन खे संयम, सेवा ऐं सत्य जो पाठ मिली वियो ऐं इहो ही पाठ उन्हनि जे जीवन खे अलौकिक कंदो रहियो। जय बाबा गुदड़ीवाला, जय बाबा गेलाराम।